बुराइनि जो चौकी इंचार्ज हटायो चौकी इंचार्ज हटायो चौकी इंचार्ज हटायो चौकी इंचार्ज हटायो समाजी बुराइनि जो नोटिस वठो मंशात जो विकिरो बंद कयो मंशात जो विकिरो बंद कयो मंशात जो विकिरो बंद कयो नौजवान नस्ल खे बचायो मंशात जो विकिरो बंद कयो चौकी इंचार्ज खे हटायो मुसलसल एहतियात कया आहिनि हिते असांजे शहर में हीरोइन चर्स भंग ऐं वग़ैरह जेके नशा आहिनि सरेआम हलनि पिया शराब लेकिन असांजी जेका हिते पुलिस आहे उहा मुकमिल नाअहल थी चुकी आहे जेका हिननि ते कंट्रोल नथी करे असां आला ऑफिसरनि खे अपील था कयूं त हिन पुलिस खे हटायो वञे ऐं सुठो को असांखे ईमानदार ऑफिसर ॾिनो वञे जंहिंजे करे असांजे नौजवान जेके हितां जा नशे तौरु ख़राबु थियनि था उहे असांजा बचनि ऐं पंहिंजे मज़ूरी ऐं महिनत में लॻनि असां मुसलसल एहतियात कयूं था पर कोई बि वरनाए कोन थो DIG खैरपुर ऐं DIG सखर IG सिंध खे अपील था कयूं त बराए महिरबानी करे SSP खैरपुर खे बि अपील था कयूं त बराए महिरबानी करे हिते असांखे को ईमानदार SHO ॾिनो वञे जंहिंजे करे हीअ सरेआम जेका मंशात विकिरो आहे उन ते कंट्रोल थियो वञे बराए महिरबानी तो हिन धरतीअ ते को कारो नाणो की न हुजे मां चाहियां थो हिन धरतीअ ते को कारो नाणो की न हुजे हिते सिंधी सभु आबाद हुजनि हिते जेल ऐं थाणो की न हुजे हिते जेल ऐं थाणो की न हुजे असांजा दोस्त जेके आहिनि जीअं सिंध पोरियत संगत जे दोस्त भाषकली अॼु एहतजाज रखायो उन खां अलावा मुसलसिल असां एहतजाज हिते कंदा रहिया आहियूं ही मंशात जे ख़िलाफ़ु फाशी अॾनि जे ख़िलाफ़ु पर खैरपुर पुलिस जे कन ते जूं बि नथी चुरे हितां जा जेके लोकल पुलिस वारा आहिनि उहे चवनि था त असां तव्हांजे माना जेकॾहिं मुंहिंजो भाउ आहे त तुंहिंजे भाउ खे माना ॿधूं बाक़ी माना पियण वारनि खे ॿधूं बाक़ी दुकानदारी हुननि जी हलंदी रहे सो SSP खैरपुर खे असां अपील था कयूं त सॻियूं ते थोरी नज़र रखी वञे ऐं सॻियूं में को ईमानदार शुरू कयूं लोकल पुलिस वारनि जो चवणु आहे त जेके असां पियण वारनि खे असां ॿधंदासीं बाक़ी दुकानदारी जेका आहे उहा हुननि जी दुकानदारी हलंदी पई छो जो लॻे थो त हुननि पुलिस सां गॾु हुननि ते हुनजे मथे ते को कंहिं सुठे माण्हू जो आशीर्वाद आहे या हितां जा जेका वॾेरेशाही सिस्टम आहे अंदरूनी सिंध में शामिल आहे उनजे करे बि असरु पइजी थो सघे ऐं असां IG सिंध वज़ीर आला खां DIG खां खे अपील था कयूं त नौजवान नस्ल खे तबाहीअ खां बचायो वञे मुसलसिल जे असां जीअं सिंध पोरियत संगत ऐं हितां जे सुजाग धुणनि जे एहतजाज जो जेके मंशात सरेआम विकिरो करे रहिया आहिनि नौजवान नस्ल खे तबाह करे रहिया आहिनि उन्हनि जे एहतजाज जो न SSP खैरपुर नोटिस वरितो आहे न DSP सूबेदरो न वरी आला अख़्तियारनि जेके कानून लागू इदारनि जा आला ऑफिसर आहिनि असांजे सॻियूं में सरेआम जेको मंशात जो विकिरो थी रहियो आहे उन में असांजा केतिरा ई नौजवान पंहिंजो ज़हन विञाए चुका आहिनि केतिरा ई नौजवान माज़ूर थी चुका आहिनि केतिरा ई नौजवान चरिया थी ऐं जा बदज़हन थी पंहिंजे घरनि जूं चोरियूं पिया कनि जंहिंजो बि असां एहतजाज रिकॉर्ड करायो आहे त बाबा हितां जा जेके मंशात विकिरो कराया आहिनि छा उहे कानून खां एतिरा ई ताक़तवर आहिनि जा हितां जे बासरनि जो उन ते आशीर्वाद आहे जंहिंजे करे को उन लाइ एक्शन पुलिस कोन पियो वठे हिते असां चौकी इंचार्ज जेको सम्झूं था त मुकमल तौर ते नाअहल आहे असां महीने जे अंदरि मुसलसिल महीने जे अंदरि रुगो 15-20 एहतजाज कया आहिनि जंहिंजो बि चौकी इंचार्ज ते को बि जेको आहे सो उन कख वञी बीणो कोन कयो आहे हुन को बि एक्शन कोन त रहंदो असां सम्झूं था हितां जा जेके लोकल पुलिस वारा आहिनि या हितां जा जेके लोकल पुलिस वारा ऐं चौकी इंचार्ज अचे थो उनखे हू उन ते मुतवजो कराइनि था त बाबा कंहिंखे ख़िलाफ़ु एक्शन न आहे वठिणो असांखे बि जेको आहे सो माल खपे हितां जा असां अॻे बि SSP खैरपुर खे अपील करे चुका आहियूं त जेके लोकल असांजे हितां जे ॻोठाणा जेके पुलिस वारा भर्ती आहिनि जेके उहे असांजे आवाम खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि असांजे फ़ाइदे में आहिनि हू ड्यूटियूं कनि कोन पिया हू ऑफिसरनि जी जेको आहे सो
पटेवाली पिया कनि ऑफिसरनि खे माल मिलण में जेको आहे सो फ़ाइदो पिया ॾियनि असां एसएसपी साहिब खे अपील करे चुका आहियूं त बाबा मुंहिंजे जेके लोकल जेके पुलिस वारा आहिनि उन्हनि खे कंहिं ॿी जॻह ते रखियो वञे असांजे लाइ हिते सॻियूं लाइ उहो बाख़्तियार बाज़मीर जेको आहे पुलिस वारो मुक़ररु पुलिस ऑफिसर मुक़ररु करे ऐं असांजे नौजवान नस्ल खे बचायो वञे जेकॾहिं न त पोइ असां अञा एतिरा जो दाइरो वधाईंदासीं न त जीअं सिंध पोरे संगत जसकम पारां एसएसपी खैरपुर जो ऑफिस ॾाढो बि धरणे जो ऐलान कंदासीं जेकॾहिं असांजे दाहुनि जो तदारक न थियो त असां चऊं था त असां तव्हां खां ॿियो कुझु त कोन पिया घुरूं पर नौजवान नस्ल खे बचाइण लाइ असां तव्हां खां कानून जो जेको तव्हांजो कमु आहे उहो तव्हां पंहिंजो कमु बि कोन पिया कयो त असां सम्झूं पिया त आला अख़्तियारियूं जेके नोटिस न पियूं अथनि उहे बि हिन में मुलविस आहिनि जा उन वटि बि हितां ई जेको माल मेड़नि पिया आला ऑफिसरनि ताईं बि पुॼे पियो जो आला ऑफिसर चुप आहिनि असां DIG ऐं IG खे अपील था कयूं जा जेको वज़ीर आला आहे उनखे अपील पिया कयूं त असांजे खैरपुर ज़िले अंदरि ख़ासि करे सॻियूं में जेको मुंशात फाशी अॾनि ऐं जेको समाजी बुरायूं आहिनि उनके ख़िलाफ़ु एक्शन वरितो वञे न त एतिरा जो दाइरो वधाए असां ज़िले जे अंदरि पहिरीं